अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां सिंधु दरिया मथां नवां कैनाल गढ़ण, इर्सा एक्ट तरमीम ऐं कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि ख़िलाफ़ सखर में रैली कढी वई। रैली सखर शहर जे हॉकी ग्राउंड खां शुरू थींदी घंटा घर पहुती, जिते जलसे आम कयो वियो। रैली में वॾे अंग में औरतनि, मर्दनि, ॿारनि, नौजवाननि, अदीबनि, शाइरनि ऐं सियासी समाज जे अॻुवाननि शिरकत कई। रैली में ज़रदारी वाज़े कर ऐलान, कैनाल खपई या पाकिस्तान, सिंध बणिजंदी रेगिस्तान, कीअं हलंदो पाकिस्तान जा उॿारींदड़ नारा हया विया। अवामी तहरीक मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, सिंधियाणी तहरीक मरकज़ी सदर उमरा समूह, पाकिस्तान किसान राब्ता कमेटी जनरल सेक्रेटरी फारूक तारिक ऐं ॿियनि अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी वारनि कुर्सी एवज़ समूरी सिंध लिखी ॾेई छॾी आहे। सदारती हाउस में सिंध जा वसीला, ज़मीनूं, पाणी ऐं माल मिल्कियत विकिरो करण जी मंडी लॻाई वई आहे। भुॻड़नि मुठे एवज़ सिंध जूं ज़मीनूं विकिरो करे सिंधी माण्हुनि खे दरपदर कयो पियो वञे। कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबा सिंधी अवाम जो क़त्ल आहिनि। जिते न धीअरूं कॾहिं ख़ुशी मज़ा घिरी सघनि, जिते न भेनरूं कॾहिं बुरनि करा बची सघनि, अञा बि गैरतूं नथूं छो गैर ॾांहुं वधी सघनि। ॿुधो त जंग जोतियूं हराम खोर शूम सां, वॾो इनक़लाब अचे वरी के धाम धूम सां। कुठो आहे क़ौम खे जिनी उन खे लानतूं ॾियूं, कुठो आहे क़ौम खे जिनी उन जे रत खे पियूं, गदार क़ौम खे भला वरी साथ कीअं ॾियूं। मरूं त मर्द थी मरूं, जियूं त जुंग थी जियूं, उधूं त शीं थी उधूं, हलूं त बसि हला हलूं, वधूं त वाह थी वधूं, करे न को सघे झलूं, ऐं ज़ालिमनि जे जिस्म तां छिकई लाहे ॿियूं खलूं। घणा ई ॾींहं इन्हनि कया असां सां कूड़ अटकलूं, उथो त जंग जोतियूं हराम खोर शूम सां, वॾो इनक़लाब अचे वरी के धाम धूम सां। असीं उहा क़ौम आहियूं जंहिं क़ौम जी तारीख़ हज़ारनि साल जी तारीख़ दुनिया जे पुराणे में पुराणी तहज़ीब असांजी आहे। ऐं उहा धरती जो उहो टुकड़ो जंहिं ते पहिरीं इंसान जहिड़ो नस्ल पैदा थियो, उन धरती जो हिकिड़ो टुकड़ो उतां फिरंदो आयो ऐं उहो अची हिते हमारा जबल सां टकरायो। उहा पहिरीं धरती जंहिंखे हाणे इंडियन शील्ड चवनि था, उहा इंडियन शील्ड बि असांजी धरती जे हेठि आहे। त पहिरीं इंसान जे धरती ते टुकड़े ते नमूदार थियो, उहा बि धरती ही सिंधु आहे। इहा धरती असांखे फ़ख्रु आहे त दुनिया जा पहिरियां किताब हिन धरती ते लिखिया विया, ऐं हज़ारनि सालनि जी तारीख़ में असीं आज़ाद वतन, आज़ाद रियासत रहिया आहियूं। हज़ारनि सालनि जी तारीख़ में को हमले आवर असां ते हमले आवर न थी सघियो, छो त ही जो पचो पोयो जेको हमालिया इहो असांजो बचाव रहियो। ही जेका सिंधु आहे जंहिंखे इंडस वैली सिविलाइज़ेशन था चओ, जेका राखी खां शुरू थिए थी, टैक्सला खां वेंदी ऐं दरिया में वञे थी, उतां ग्वादर जे पोर्ट ताईं ही सिंधी माण्हू हिते आबाद थिया। असांजा आबाद ॾाढा हिन धरती खे आबाद करियो, हिन धरती जे किनारे ते शहर ॾिया, ऐं उन्हनि जे शहर इन्हनि जे करे, हिन दरिया जे वहण जे करे असांजा नस्ल हिन धरती जे रहिया। ऐं असीं जेको आहियूं उहो बि इन जे करे जेको असांजा आबाद ॾाढा हिते हुया। पूरी जी तारीख़ खां पोइ जॾहिं अंग्रेज़ आया तॾहिं बि असीं आज़ाद वतन हुआसीं, ऐं जॾहिं अंग्रेज़ विया तॾहिं बि असां सां पैक्ट कयो हो त अवी आज़ाद रियासत तौरु हूंदा। अढाई खाता तव्हांजे हवाले थिया 1940 जी क़रारदाद में, त उहे जॉइंट असांजा अढाई खाता हूंदा, बाक़ी आज़ाद वतन हूंदो। पर पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट कायद आज़म जो उन वीहनि सां गदारी कई, 1940 जी क़रारदाद सां गदारी कई,
उन कायद आज़म खे खुद के उनके मारे छॾियो, उनखे शहीद करे छॾियो। ऐं पोइ जे क़ौम कायद आज़म ॾिनूं, जे क़ौम पाकिस्तान खे पहिरीं कैपिटल सिटी ॾिनूं, उन क़ौम जे ख़िलाफ़ तव्हां ॾींहुं राति साज़िश करियो था ऐं उनखे नीस ताईं नाबूद करण जे लाइ तव्हां तुला बीठा आहियो। पाकिस्तान थियण खां पोइ टे दरिया तव्हां विकिरो करे छॾिया। हाणे तव्हां बाक़ी जेका सिंध जी जेका पोज़ीशन आहे, इंटरनेशनल रिपोर्ट पटांदड़ जेका कोटड़ी आहे, कोटड़ी खां हेठि जेका आहे घुरबल पाणी जेको ज़रूरत हुयो, जेको सिर्फ़ु डेल्टा खे ज़िंदह रखे, उहो बि पाणी नथो मिले। माण्हुनि खे पीअण न, माण्हुनि खे ॿिए ज़रूरत लाइ न, रुगो डेल्टा ज़िंदह रखे सघे, उहो बि पाणी कोटड़ी खां हेठि नथो वञे। ऐं पूरी 10 सालनि जी तारीख़ में तव्हां जेको पाणी मिले थो तमामु थोरो मिले थो। 1991 जे तक तव्हांखे जेको असांखे पाणी ॾियणो उहो पाणी बि कोन्हे। तव्हां अॻे ई पाणी पंहिंजो पुराओ नथा करे सघो ऐं मथे वरी उन क़ौम जे ख़िलाफ़ तव्हां ही 6 कैनाल था कढियो ऐं 6 कैनाल करे हिकिड़ी क़ौम खे जेका हज़ार साल जी तहज़ीब रखंदा उनखे तबाह करण जे लाइ तव्हां वञी रहिया आहियो। ऐं इन ते आलमी इदारा ख़ामोश आहिनि। ही रामसर कन्वेंशन है, उन कन्वेंशन पटान डेल्टा खे बचाइणो आहे। रामसर कन्वेंशन जा मेंबर ख़ामोश आहिनि ऐं उहे धुरियूं जेके तहज़ीबनि जे बचाव जे लाइ कमु कंदियूं आहिनि, अहिड़ियूं धरतियूं, अहिड़ा दरिया दुनिया में प्रिज़र्व कबा आहिनि ऐं ॿियनि माण्हुनि जे लाइ बि कबा आहिनि। पर पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट उन ते तुली बीठी आहे ऐं हू साज़िश करे इन क़ौम खे तबाह करण जे लाइ हर साज़िश में मुलवस आहिनि। ऐं उन में शामिल आहे सिंध ऐं पाकिस्तान जो जागीरदार क्लास पीपल्स पार्टी जी शिकल में ऐं सरमादार क्लास नवाज शरीफ जी शिकल में। इहो उन सां गॾु शामिल आहे। पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट खे सिंध जी हर हिकु शइ खपे जंहिंखे असां चौकीदार मुक़ररु कयो, कानून पटांदड़। वो चौकीदार पंहिंजी चौकीदारी नथो करे, वो चौकीदार हाणे पेट्रोल पंप थो हलाए, वो चौकीदार हाणे ॿेठ थो हले, हाणे चौकीदारनि जा माल आहिनि, हाणे चौकीदार हाउसिंग सोसाइटी थो हलाए। उन चौकीदार खे कानून जा खपे, उन चौकीदार खे खीर था खपे, उन सभु कुझु उनखे खपे। जेकी चौकीदारी नथी पुॼे सभु शयूं उनखे खपनि। बाक़ी बचियो छा आहे, जे बाबा हाणे खेती बाड़ी बची आहे, हाणे उहा पिया चवां खेती बाड़ी असीं कंदासीं। या उहो चौकीदार जेको कमु थो करे उनखे उन अंदरि जेको उनजो मथियूं क्लास आहे उहो हिन जागीरदारनि सां गॾिजी मिली वियो आहे ऐं ॿियो उन सां गॾु ब्यूरोक्रेसी गॾु आहे। पाकिस्तान जे कानून में हीअ जेके SP आहिनि, हे जेके DC आहिनि, ये पब्लिक सर्वेंट आहिनि, ही आवाम जा नौकर आहिनि, ही सरदार जा नौकर न आहिनि, ही DC SP जनरल ही आवाम जा नौकर आहिनि, तव्हां जा नौकर आहिनि, ही सरदारी जा उन जा नौकर न आहिनि। पाकिस्तान जे कानून में इन्हनि खे सर्विस ॾियणी आहे त आवाम खे ॾियणी आहे ऐं आवाम ई उन्हनि खे पघार ॾिए थो पंहिंजे टैक्स में। पर बदकिस्मती हीअ आहे जेको असीं माल कयूं उन मालिक जे ख़िलाफ़ नौकर गॾु थियो आहे, उन मालिक जे ख़िलाफ़ नौकर ऐं असांजो जेको चौकीदार ऐं असांजो जेको कमदार जंहिंखे असां मुक़ररु कयो त जेकॾहिं हीअ नौकिरी सही न करे, जेको रिप्रेज़ेंटेटिव आहे उहे पाण पंहिंजा पाण में मिली विया आहिनि ऐं उहो मिली करे उनखे सिंध वतन उनखे प्यारो न आहे, माण्हू प्यारा न आहिनि। हिनखे हर शइ खपे, हर शइ खपे। आपको तो कोयला चाहिए, सब शय चाहिए, गैस चाहिए, पेट्रोल चाहिए, मगर सिंधी कौम आपकी आंख को भाती नहीं है। सिंधी कौम आपको वो आप देखने के लिए आप तैयार नहीं है। आपका ये अमल पाकिस्तान से गद्दारी है, आपका ये अमल कायद आज़म के वीर से गद्दारी है, आपका ये अमल जो हमारी जो करारदाद उस करारदाद के खिलाफ है। आप वो गद्दारी कर रहे हैं और हमें ये आप समझाने की बात करते हैं आप पुरअमन रहो।
हम क्लियर इस बात पे बाबा पाण माण्हू इन मामले ते चिटायूं ऐं हिन सॼे मामले में जेकॾहिं असांखे को बचाव करे सघिया त उहा कोर्ट करे सघिया। थोरा घणो बचाव जे असीं कोर्ट वञूं आहे, पर कोर्ट जेको हिन खां अॻु में जज जेको ॻाल्हाए पियो हिननि जे अमल जे ख़िलाफ़ त पंहिंजा कम करियो, तव्हांजो बिज़नेस न करियो। इहो कोर्टनि ॻाल्हायो पियो ऑन बिज़नेस। जिन जजनि में ॻाल्हायो उन जजनि जे विच में रुकावट ई बनियो आहे बिलावल ज़रदारी ऐं हुन छवी आईनी आणे असां माण्हुनि जा रस्ता रोकिया आहिनि ऐं हिननि माण्हुनि जो ऐं सिंध वतन सां गदारी कई आहे। अब छा था चओ, जेको माण्हू असांजे पुरमन जमहूरी जदोजहद जे विच में रुकावट बणिजे उहो वतन जो दोस्त आहे या गदार? छा आहे? जेको माण्हू सिंधी क़ौम के तबाह करण जे लाइ तुरियो बीठो हुजे, छह कैनाल कढे, प्रेसिडेंट हाउस में सयूं ॾे ऐं कंसन ॾे, उहो सिंध वतन में मुल्क जो दोस्त आहे या गदार? जेको माण्हू हीउ त माहौल जेको क्रिएट थियो आहे न, इन क्रिएट माहौल में मुलवस केरु आहे? हू बि आहे, ही बि आहे। हितां कश्मीर तंगवाणी हिन जे ज़िलनि में पाण हलूं, शाम जो 5 बजे खां पोइ सफ़र कोन करे सघंदासीं। हाणे हीअ अधु में चवंदो असां तकिड़ो तकिड़ो छॾियोसीं, छो त हुते धारियल वेठा आहिनि ऐं धारियलनि खे आशीर्वाद सरदार खे आशीर्वाद, सरदारी खे आशीर्वाद, एस्टेब्लिशमेंट, ही सभु पंहिंजा पाण में मलियल आहिनि। जेकॾहिं इहो पुरमन माहौल थियो त तव्हां पंहिंजी रॉयल्टी लाइ उथंदा, जेकॾहिं पुरमन माहौल थियो त पंहिंजे ज़राअत लाइ उथंदा, जेकॾहिं पुरमन माहौल थियो त इन करे इहा माहौल क्रिएट कयो आहे। हिते दोस्त आयो आहे हिकिड़ो, हू चवे त मुंहिंजो पुटु आहे 10 सालनि खां गाइब आहे, आउं केस वेस करे चुको आहियां, पर मूंखे का शइ मूंखे मिले कोन थी। ज़ाहिद हुसैन मंगरियो, अली असगर मुंहिंजो पुटु आहे 10 साल खां गाइब आहे, प्रिया गाइब आहे। मूं प्रिया जे फादर सां हाणे ॻाल्हायो, चए मूंखे आसरो आहे, आसरो था ॾीन, आहे जी अचे थो, जी अचे थो ऐं आसरो थो ॾिन। अरे हिते जा एसपी आहे जी, तूं नौकर हिन जो ऐं ज़रदारी जो तूं नौकर न आहिनि, तूं नौकरी कर। ऐं ही असांजे माण्हू खे तव्हां पंहिंजी झूठी करण में तव्हां फैल विया आहियो, तव्हां पंहिंजी ज़िमेवारी पूरी करण में तव्हां फैल विया आहियो। ऐं इन फैल करण में हिते जे माहौल खे हाणे माण्हू उथे थो, हुनखे गोलियूं मारे छॾियो। हितां जो माण्हू ज़ंगे जो वो गोलियूं उन ॻाल्हायो, उन गोलियूं मारे छॾियो। साफ़ी ॻाल्हाए, गोलियूं मारे छॾियो, जान माण्हू खे मारे छॾियो। माण्हू पंहिंजे बचाव जे लाइ कोर्ट में वञे, पुलिस वटि गिरफ़्तारी ॾे, ॿाहिरि आऊं त थाणे मां कढो, उनखे गोलियूं मारे छॾियो। इहो सिंध कई कंहिं ज़रदारी इहो चाहे थो त माण्हू न उथनि, ज़रदारी इहो चाहे त माण्हू ख़ामोश हुजनि, ज़रदारी चाहे थो त माण्हू पहिरियों बचनि, माण्हुनि जी गैरत ख़तम थिए। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम असांजी नियाणी कोन कंदासीं, हिन जे लाइ कोन कंदासीं, पर 2000 जे लाइ असीं भॼंदा वेंदासीं उते, ऐं उन 2000 जे लाइ असांजी नियाणी वेठी हूंदी ऐं असीं जो गैरतमंद माण्हू आहियूं उहो पासे में बीठा हूंदासीं, पुलिस वारो नचिजो ज़ीपक लॻो पियो हूंदो, असीं ख़ामोश ते वेठंदासीं, ख़ामोशियुनि जे लाइ वेठा हूंदासीं। असांखे 2000 मिलणा आहिनि। इहो अमल केरु थो करे? ज़रदारी। माण्हुनि खे क़ौमनि खे तरफ़ी कजे, माण्हुनि खे पहिरियों की बनाइजे। इहा क़ौम जेका क़ौम असांखे चवंदा सिंधी जेका आहे, ई पीपल्स पार्टी नाटक कंदी, कालाबाग डैम जे लाइ पाण ॻाल्हाईंदा, कालाबाग डैम जे लाइ पैसा बि पाण रखंदा, इंसाफ जी तरमीम जे लाइ कंसेंट पाण ॾींदा, ज़मीन जेका 52,730 एकड़ जेका उन नोटिफाई थी पाण कंदा। ही जेके तव्हांजे खिलाफ़ आवाम जी ॻाल्हि कंदा, आवाम ते गोलियूं ही पाण वसाईंदा, माण्हुनि जी ॻाल्हि कंदा ऐं माण्हुनि खे निंड कोकी कजे, उनजो हर अमल इहो पाण कंदा। तंहिंजे करे इहे जेके सरदार, ही जेके पीपल्स पार्टी आहे, हिनखे का शइ प्यारी कोन्हे, हिनखे सिर्फ़ु कुर्सी आहे, कुर्सी। वो हिकिड़ो शाइर आहे त कुर्सी ले लामारा तुंहिंजा, इहो परखियो असां, कुर्सी ले लामारा तुंहिंजा कूड़ा सभु काबारा तुंहिंजा साॻिया काप कटारा तुंहिंजा खोटा तुंहिंजी दृढ़ी खोटी वोट में ॾेई वञ तूं मोटी। माण्हू सिंध जो इहो ॻाल्हाए हाणे, कुर्सी ले लामारा तुंहिंजा कूड़ा सभु काबारा तुंहिंजा साॻिया काप कटारा तुंहिंजा
खोटा तुझी दिरड़ी खोटी वोट में तई वन तू मोटी तुझू गालियों भाई बाती बांग दी कुकड़ माती हाण न चाजू था बर्बादी आए वोटन की आजादी हली ना है हथ मरोटी वोट में तई वन तू मोटी ही आजाद हर मानू गालाए आई आवाम जो इताद थी मानन जो इताद थी राजन जो इताद थी जी साथी असा जो आयो सराय की बैठ का तवाजे इन सदके सराय की साथ बैरिन तवाजे इन सदके पाकिस्तान जो प्रोग्रेस मानो सदको रे तवाजे इन सदके बलोचा मानो पख्तूनख्वा जा मानो जेके वो तवा के सर बैरिन सिंध जो मानो जागीरदारन मजा पीरन मजा सरमादार मजा करपायर मजा छड़े हिन फौज जी अगवानी में हले हिन न्याणन जी अगवानी में हले असा के मुझे कायद चयो त ही जगह फौज जगन वारन वारी जेकरे इन जे पोया ता हलंदा फतेह तवाजी थींदी लीड तवा के कंदी असा के पंहिंजे कायद जे इल्म ते असांजी पार्टी ते असांजी न्याणन ते पूरो भरवसो आहे आउं सिंधी माण्हू सां मुखातिब आहियां त सिंधी माण्हू आउं सोशल मीडिया जे सभिनी माण्हुनि सां मुखातिब आहियां जेके पंहिंजो राय मां जुड़ियो था आउं सभिनी मीडिया जे माण्हुनि सां मुखातिब आहियां त तव्हां प्रोपेगेंडा करियो तव्हां तालीम करियो तव्हां माण्हुनि खे एजुकेट करियो त पोइ माण्हुनि जी ॿधी खपे आवाम जो इताद खपे मज़दूरनि जो इताद खपे न्याणियुनि जो इताद खपे हिननि पोयां हलण जे लाइ तयारु थियो इहो एजुकेट करियो जेकॾहिं इन में तव्हां कामयाब विया त अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तव्हां सां वाइदो थी करे त सिंध जे ख़िलाफ़ जेका बि तलवार लखकी जेका बि हमिलो थियो सिंधियाणी तहरीक अवामी तहरीक उन जे विच में ढाल बनबी जे अॻे बढ़ायो न हींअर पाकिस्तान जी पूरी तारीख़ आहे जॾहिं बि जनरल ऐं अवाम जे विच में झगड़ो थियो आहे पाकिस्तान जी तारीख़ जो उन में फतेह अवाम हासिल कई आहे पाकिस्तान जी पूरी तारीख़ आहे एस्टेब्लिशमेंट ऐं अवाम जे विच में जेको झगड़ो थियो आहे उन में अवाम फतेह हासिल कई आहे पर आवाम तॾहिं हासिल कई आहे जॾहिं उन जदोजहद में अवामी तहरीक शामिल हुई उहे फतहूं थियूं जंहिंमें अवामी तहरीक शामिल कोन हुई उन में फतहूं कोन थियूं इहा हिस्ट्री आहे वो एमआरडी जदोजहद हुजे वो जुडिशरी बहाली जदोजहद हुजे वो ॿिटे निज़ाम जी जदोजहद हुजे इहो ॿियूं सभई जदोजहदूं जंहिंमें फतहूं हासिल कयूं सिंधियाणी तहरीक कयूं अवामी तहरीक कयूं ऐं फ़िक्र भली जे कयूं ऐं ही जेका माज़ी जूं तारीख़ूं माज़ी जूं जदोजहदूं उनजो मिसाल ईंदे सिंधी माण्हू सां मुखातिब आहियां अचो गॾिजूं दरिया खे बचायूं ॾुखियो टाइम आहे दरिया वियो त पाण ख़तमु थींदासीं तव्हां छा था चयो दरिया खे बचाइण जे लाइ तव्हां सभु तयारु आहियो सभई दरिया जे वेड़ जे लाइ का ॾुघी ऐं डिघी का जदोजहद हलाइणी पए त तव्हां सभु तयारु आहियो ऐं लीको कढणो पए सिंध जे गदारनि सां विच में लीको करे सिंध जे दोस्तनि सां ऐं हिन पासे बीहण जो जेकॾहिं मौक़ो हुजे त तव्हां तयारु आहियो जेकॾहिं पाण वटि कुझु बि न हुजे पाण खे वॾा सफ़र करणा पवनि कॾहिं सकर खां कराची हलणो पए कॾहिं कराची खां सकर हलणो पए कॾहिं हितां खां इस्लामाबाद हलणो पए सभु पासा करणा पवनि त तव्हां तयारु आहियो एस्टेब्लिशमेंट ऐं एस्टेब्लिशमेंट जा हवारी असां 17 तारीख़ ते कराची हुआसीं उते बि माण्हुनि इहो साॻी वचन कयो हो अॼु असीं कुझु ॾींहंनि खां पोइ वरी उतर जे हिन पट में आहियूं ऐं हिन घंटा घर जे हिन इलाइक़े जो माण्हू हिन माण्हुनि जा तीवर ॾिसो हिन माण्हुनि जूं अखियूं पढ़ो हिन माण्हुनि जा जज़्बा पढ़ो ऐं नापाक साज़िशनि खां पोइ ते हटो न हटा त असांजी तारीख़ आहे असांजी तारीख़ सिंधी क़ौमनि जी जॾहिं बि सिंधी क़ौम उथी आहे जॾहिं बि सिंधी क़ौम वेर कई आहे त हुन फतहूं हासिल कयूं ऐं तव्हांखे बसि शिकस्त ॾींदासीं पंहिंजो दरिया बचाईंदासीं पंहिंजी धरती बचाईंदासीं तव्हां सभिनी जी महिरबानी साहब खे त हू अचनि में अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कर हर दौर विड़ियो जो जेकी हिकु गिनोनी रात कई हुई आहे
शिकार पाकिस्तान में मज़लूम क़ौमुनि जो अवाम थी रहियो आहे। उन्हनि जे करतूतनि, उन्हनि जे किरदारनि ऐं उन्हनि जे साथियुनि जो शिकार मज़लूम ऐं महकूम अवाम थी रहियो आहे। अॼु सिंध जो अवाम खे दीवार सां लॻायो वियो आहे। हीअ 1947 खां अॻु वारी सिंध न आहे। असीं चऊं था त असांखे 1947 वारी उन खां अॻु जी सिंध मोटाए ॾियो। असांखे उहो दरिया मोटाए ॾियो। असांखे उहो अमन मोटाए ॾियो। असांखे उहे अमन पसंदि माण्हू, उहे मुहज़िब माण्हू, उहे पुरअमन माण्हू मोटाए ॾियो। तव्हां पाकिस्तान खे समूरी दुनिया में पार कयो आहे। समूरी दुनिया तव्हांजे करतूतनि खे ॾिसे थी त राति पेट में कीअं पंहिंजा कठपुतली हुक्मरान चूंडियो था। कॾहिं काफ लीग जी सूरत में, कॾहिं नून लीग जी सूरत में, कॾहिं लीगलनि जी सूरत में, कॾहिं पीपलनि जी सूरत में। असीं सम्झूं था पाकिस्तान जो अवाम सम्झे थो, दुनिया जो मुहज़िब माण्हू सम्झे थो। आलमी अख़बारूं खोले त ॾिसो, आलमी मीडिया खोले त ॾिसो, उन्हनि जा तव्हांजे बारे में कहिड़ा राय आहिनि। आलमी मीडिया तव्हांखे छा थी चए? छा तव्हां वटि जमहूरियत आहे? तव्हां वटि निज़ाम कहिड़ो आहे? तव्हां 75 सालनि में हिन धाड़ियुनि खे क़ाबू न करे सघिया आहियो। तव्हां पंहिंजे आइन ते अमल न करे सघिया आहियो। असीं चऊं था त हीउ जेको कोर्ट मार्शल कयो था, सिर्फ़ु जनरल फैज़ हमीद जो न, कोर्ट मार्शल उन्हनि जो कयो जिन वॾी यूनिट लॻायो। कोर्ट मार्शल उन्हनि जो बि कयो जंहिं पाकिस्तान ते आमरतूं मुसलत कयूं। कोर्ट मार्शल उन्हनि जो बि कयो जिन पाकिस्तान जे 3 असेंबलियुनि खे धोखो ॾेई, पाकिस्तान जे अवाम सां धोखो ॾेई, जिन IGI ठाराई ऐं जिन राति पेट में काफ़िले ठाराई ऐं राति पेट में हिन नाकाम ऐं नामिहाद हुक्मराननि खे पाकिस्तान जे 21 करोड़ अवाम जे मथां मुसलत कयो। उन्हनि जो कोर्ट मार्शल छो नथो थिए? उन्हनि खे कटहरे में छो नथो आंदियो वञे? पर असीं सम्झूं था त तव्हां जेकी साज़िश कई आहे, उहा साज़िश पंजाब जे लाइ न आहे। छो त पंजाब जो हुक्मरान तबिको, पंजाब जी इस्टेब्लिशमेंट असां सिंध जे माण्हुनि खे, बलोचिस्तान जे माण्हुनि खे हिकु मक़बूज़ा इलाइक़ो सम्झे थी। उन्हनि जे माण्हुनि खे पंहिंजो सरहदी ग़ुलाम सम्झे थी। पर इएं न आहे। क़ौमूं पंहिंजा वजूद पाण बचाईंदियूं आहिनि। क़ौमूं अहिड़ियुनि जदोजहदुनि जे वसीले, पंहिंजे तसलसल जे वसीले, पंहिंजे आला तरीन ज़रफ़ ऐं ज़मीर जे वसीले बचाईंदियूं आहिनि। त हीउ सम्झो था त हीउ कठपुतली हुकूमत जे ज़रिए, असेंबलियुनि जे ज़रिए, हीअ जेके नाम निहाद तव्हां विहारे छॾिया आहिनि, सिंध जा चूंडियल नुमाइंदा, किथे आहिनि चूंडियल नुमाइंदा? किथे आहे सखर जा चूंडियल नुमाइंदा? किथे आहिनि सिंध जा चूंडियल नुमाइंदा? कालाबाग डैम खां वधीक कारी नाग छके नालनि जी सूरत में असां सिंधियुनि जे निरीह ते लत ॾेई, असां सिंधियुनि जे मुहज़िब वजूद खे मटाइण जे लाइ सिंध खे सरसब्ज़ सिंध खे, ज़रख़ेज़ सिंध खे, मुहज़िब सिंध खे ही बर्बाद करणु चाहिनि था। ही असांजे वजूद खे मिटाइणु चाहिनि था। ही छके नाल न आहिनि। असेंबलियूं, पाकिस्तान जो कानून, पाकिस्तान जो आइन हिननि खे इजाज़त नथो ॾे। मुहज़िब दुनिया जो कानून हिननि खे इजाज़त नथो ॾे त पुछड़ी जे माण्हुनि खां पुछण खां बग़ैर हिननि 3 दरिया विकिणी छॾिया। उनजे ख़िलाफ़ बि कोर्ट मार्शल थियणु खपे। उन्हनि खे बि मंज़र आम ते आणणु खपे त जिन 3 दरिया विकिया त उन वक़्तु फॉरेन मिनिस्टर केरु हुयो? उन छो न ॻाल्हायो? ऐं ही उनजो तसलसल वेठा आहिनि जेके अवाम जे ख़िलाफ़ हिकिड़ो नंढिड़ो इदारो आहे, अदालतुनि जो हिकिड़ो नंढिड़ो इदारो आहे, उहो बि हिननि खां
बर्दाश्त नथो थिए, उन्हनि जा फ़ैसिला बर्दाश्त नथा थियनि ऐं उन्हनि खे मौजूद करण जे लाइ राति ॾींहुं हिकु करे बिलावल ज़रदारी 26 आईनी तरमीमाती जंहिंमें अदालतुनि खे मौजूद करे वियो आहे। पाकिस्तान जे मुहज़िब वकील दोस्तनि खे, पाकिस्तान जे बास खे असीं चऊं था माज़ी में बि पाकिस्तान जे वकीलनि, पाकिस्तान जे बास हिन गैर आईनी कदमनि ख़िलाफ़ पंहिंजी जिदोजहद कई आहे। अॼु बास छो ख़ामोश आहिनि, अॼु वकील छो ख़ामोश आहिनि? उन्हनि खे मैदान में अचणो पवंदो। सभिनी सिंध जे मुहज़िब माण्हुनि खे मैदान में अचणो पवंदो। हीअ जंग हिते ख़तमु थियणी कोन्हे। असीं चऊं था नाकाम हुकुमराननि खे चऊं था, हिननि खे ॿुधायूं था त सिंध खे न छेड़ियो, सिंध खे न छेड़ियो। सिंध हिकु उहा पुरअमन ऐं मुहज़िब क़ौम आहे ते मजबूर न कयो त असीं पुरअमन हथियार फिटी करे ऐं तव्हांजे ख़िलाफ़ अचूं। न रुअण पिटण में असांजो इलाज, न सथरू कुटण में असांजो इलाज, धियूं पुट सभु सिंध धरती जणिया उथी पवण में असांजो इलाज। अवामी तहरीक के मरकजी सदर साईं एडवोकेट वसंत थरी साहब, पंजाब से आए हुए पाकिस्तान किसान कमेटी के हमारे सरबराह जनाब फारूक तारिक साहब, असांजा अदीब दोस्त सिंधियाणी तहरीक जी सदर अदी उमरा, असांजी भेण आयशा धारेजो ऐं ॿिया मुंहिंजा साथियो भेनरूं जीए सिंध, जीए पंहिंजी हक़ परस्त जिदोजहद। पहिरीं तव्हां पंहिंजे पार्टी तरफ़ां सखर जे समूरनि साथियुनि खे, ख़ासि करे असांजी अदी रुबीना भट्टी, असांजी अदी शमशाद बपड़ ऐं अदी फिज़ा फुलपोटो, उन्हनि समूरनि भाइरनि खे, कंबर जे भाइरनि खे, जेपाबाद जे भाइरनि खे, शिकारपुर जे भाइरनि खे, कश्मीर कंदकोट जे भाइरनि खे, खैरपुर जे भाइरनि खे, सभिनी खे जस्तो ॾियां त तव्हां मुसलसल महिनत कई ऐं तव्हां हेॾे वॾे तइदाद में पंहिंजूं भेनरूं ऐं भाइर गॾु कया। मुख़्तसिर त पाणी जे हवाले सां ऐं ज़मीनुनि जे हवाले सां ऐं जेको बदअमनी जे हवाले सां मुसलसल अवामी तहरीक जिदोजहद कंदी रही आहे। ऐं हिन वेझर में जॾहिं कारपोरेट फार्मिंग जो ऐलान थियो, जॾहिं ज़रई इनकलाब जे नाले में ज़मीननि ॾियण जो ऐलान थियो, त अवामी तहरीक पंहिंजे तॾों के मरकज़ी सदर साईं लाल जरवार जी अॻुवाणी में असां हज़ारनि जे तइदाद में सिजावल में, बदीन में, सागड़ में ऐं ॿियनि ज़िलनि में एहतजाज कया। हज़ारनि जे तइदाद में असां आवाज़ बुलंद कयो, भेनरूं ऐं भाइर अवी सभु मैदान में हुआ। ऐं असां सखर में, लाड़काणे में, दादू में ऐं ॿियनि शहरनि में मुसलसल कॉन्फ्रेंसूं कयूं। ऐं असां कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां जेका 13 लख ज़मीन ॾिनी पई वञे, असां सिंधी माण्हुनि खे पंहिंजे वतन में बेवतन पियो कयो वञे, उन हवाले सां असां फारूक तारिक साहब ऐं तैमूर साहब वारनि सां गॾु लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस करे असां चयो त हीउ रुॻो सिंध खां ज़मीन खसण जो मामिलो न आहे ऐं हीउ पंजाब खां बि ज़मीनूं खसियूं वेंदियूं। ऐं तव्हां ॾिठो अॼु फारूक तारिक साहब चवे थो तो ज़मीन पंजाब के जो किसान है, जो मज़ार है, उनसे भी छीनी जा रही है। तो तव्हांखे सभिनी खां पहिरीं सलाम थो करियां त तव्हां सभिनी खां पहिरीं पंहिंजे ज़मीननि लाइ उथी बीठो। उहा अवामी तहरीक हुई जे सॼे पाकिस्तान में पंहिंजो आवाज़ बुलंद कयो। पाणी जे हवाले सां असांजी भेण ॻाल्हि कई वई, वोटनि जे हवाले सां ही वोटनि ते चूंडजी न आया आहिनि, ही इस्टेब्लिशमेंट जा माण्हू आहिनि, ही बूट जा माण्हू आहिनि, ही बूट चटींदड़ माण्हू आहिनि। ही जेको सदारती हाउस आहे, इहो सदारती हाउस जेको सभिनी क़ौमुनि लाइ असूली तौर ते सभिनी क़ौमुनि लाइ बराबरि हुजणु खपे, सभिनी क़ौमुनि लाइ बराबरि हुजणु खपे, सभिनी माण्हुनि लाइ बराबरि हुजणु खपे। उहो सदारती हाउस जंहिंमें ज़रदारी
आई वेठो आहे उहो असां सिंधी माण्हुनि जे मथां हमले आवर थियो आहे। उन असांजे पाणी खसण जो फ़ैसिलो कयो आहे, उन 9 केनालनि ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे, उन 13 लख ज़मीन जेका आहे उहा कारपोरेट फार्मिंग खे ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। उहो सदर आसिफ ज़रदारी फ़ैसिलो कयो आहे त हीउ जेको सदारती हाउस आहे, ही जेके चूंडियल पाण खे सॾाइनि था, इहे असांजे वोट ते नथा अचनि, पर इन्हनि खे इस्टेब्लिशमेंट चूंडियो आहे, 47 फार्म चूंडियो आहे। ऐं जेकॾहिं इहे असांजे वोट ते अचनि हा त इहे फ़ैसिला कोन कनि हा। छा दरिया विकिरो कया वेंदा आहिनि, मुल्क जा दरिया विकिरो कया विया आहिनि। असांजी भेण ॿुधाए वई आहे, तफ़सील इलाही डिघो थी वेंदो। रावी सतलज ऐं ब्यास राज एजेंट, हू सॼो ॾींहुं चवनि था राज एजेंट, राज एजेंट, ऐं राज एजेंट उहो आहे जिन भारत खे दरिया विकिरो कया, उहो राज एजेंट आहे। पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट ख़ामोश छो आहे? उहे छो नथा उन ते ॻाल्हि कनि? असां 7 करोड़ माण्हुनि खे पंहिंजे वतन में बेवतन कयो पियो वञे ऐं सुप्रीम कोर्ट ख़ामोश आहे, जज ख़ामोश आहिनि, को बि एक्शन खणण लाइ तयारु कोन्हनि। इलेक्शन हिन ज़रदारी खे चूंडे इन करे विहारियो वियो आहे त हिननि दरिया खसणा आहिनि, सिंध खां ज़मीन खसणी आहे, सिंध खां पंहिंजो तेल ऐं कोयलो ऐं गैस खसणो आहे, सिंध खां पंहिंजा वसीला खसणा आहिनि, सिंध खां कारो जर खसणो आहे। इहे ज़रदारी खे विहारियो वियो आहे। जेकॾहिं इलेक्शन हुजे हा, असीं चऊं था हिन हवाले सां, इलेक्शन जे हवाले सां चऊं था, जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट हथु कढे ऐं ज़रदारी अची बीहे, कंहिं बि ताक़त अची बीहे, असीं पंहिंजूं भेनरूं बीहारींदासीं, असीं पंहिंजी अधी सिंधू मगरार खे बीहारींदासीं, अधी उमरा खे बीहारींदासीं, अधी शमशाद बबर खे बीहारींदासीं, पोइ असांखे खटे ॾेखारे ते असीं सलाम कंदासीं। दरिया विकिरो कंदड़नि खे वोट ॾींदो हुई? बाबा ॿुधायो, दरिया खे वोट जेको दरिया विकिरे थो उनखे बि वोट ॾींदो? उनखे असीं वोट कोन ॾींदासीं। असीं त उन्हनि जे असीं त पंहिंजे दरिया लाइ उथी बीठा आहियूं। को बि सिंध जो माण्हू अहिड़ो न आहे जेको दरिया विकिणंदड़नि खे वोट ॾे, हिन ज़रदारी खे वोट ॾे, हिननि माफ़िया खे वोट ॾे। हिन करे हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे, ॿिए पासे धाड़ेलनि जो धाड़ेल मैदान में लाथा अथनि असांजे ख़िलाफ़, ऐं उहे असांखे क़त्ल पिया कनि, असांजे ॿारनि खे अगवा करे वञनि था, असांजे माण्हुनि खे अगवा करे वञनि था ऐं उन्हनि खे वञी वीडियो था ठाहिनि। ही जेका ये जो पाकिस्तान के कहते हैं कि 6-7 नंबर पे हमारे इंटेलिजेंस एजेंसी है पूरी दुनिया में, फारूक तारिक साहब सुन ले, उनसे ये धाड़ेल डाकू काबू में नहीं आते। ये कहते हैं कि हमारी इंटेलिजेंस एजेंसी दुनिया की 6वें या 7वें नंबर पर है, लेकिन इनसे डाकू काबू में नहीं आते। हम कहते हैं ये मामला नहीं है, ये सरहद से जो पाकिस्तान और अफगान सरहद से जो असला लाया जा रहा है, नेटो का असला लाया जा रहा है, वो कौन दे रहा है? ये हम सवाल करते हैं। ये मीडिया के सामने ये सारे सखर के लोग असी सवाल था करूं त ही जो धाड़ेलनि खे नेटो जा हथियार पहुंचाया वञनि था, वो केर पहुंचाए थो? सिंध हाई कोर्ट बेंच सखर उनजो पुछाणो करे, सिंध हाई कोर्ट बेंच लाड़काणो उनजो पुछाणो करे। ये असांजो हाई कोर्ट, ये असांजा जज, ये असांजा वकील ख़ामोश छो आहिनि? असांजा माण्हू रोज़ मरनि था, रोज़ औरतूं कारियूं थी क़त्ल कंदियूं आहिनि, सरदारनि खे मचाए मवाड़ करे विहारियो वियो आहे। तंहिंजे करे अवामी तहरीक हिननि जे ख़िलाफ़ उथी बीठी आहे। पाणी जे हवाले सां जी कालाबाग डैम ते पाण हिननि खे पुठिते हटण ते मजबूर कयो। इहे पाण जिदोजहद कंदासीं ऐं पाण कामयाबु थींदासीं, पंहिंजो सिंध वतन बचाईंदासीं, पंहिंजी ॿोली बचाईंदासीं, पंहिंजो दरिया बचाईंदासीं, पंहिंजो ईंदड़ नस्ल बचाईंदासीं। जीअं सिंध खुशहाल हूंदा, बेशक उन्हनि वटि तालीम कोन हुई, बेशक उन्हनि वटि बिजली कोन हुई, बेशक उन्हनि वटि तालीम कोन हुई, पर खुशहाल माण्हू हुआ। अॼु वञी उते ॾिसो केॾी बर्बादी आहे। उतां जा माण्हू काठियूं करे ऐं पंहिंजो सफ़र गुज़र था कनि, ऐं उन काठियुनि ते अटो वठनि था, उन काठियुनि ते
को हजारों किसानों का मुश्तरका जलसा कर रहे हैं, जिसमें हुकूक पार्टी, अवामी फोकस पार्टी, अवामी तहरीक और इनसे मुसरत इनकी किसान तंजीमें में इकट्ठा होकर चर्चा करेंगी। हमने तय किया हुआ है कि ये अगर आपस में बंधन काम करते हैं तो हम इकट्ठा क्यों नहीं हो सकते। आज हम ये मुकाबला कर रहे हैं कारपोरेट फार्मिंग के नाम पर मुल्क में एक नया जदीद तबका पैदा किया जा रहा है। जो जंगलों की सूरत में है, जो अंतिम सरमायादारों की सूरत में है, जो कारपोरेट सेक्टर की सूरत में है, उनको हजार एकड़ जमीन कम से कम 40 मुरब्बा जमीन उनको दी जा रही है। लेकिन खुशखबरी ये है कि जब इन्होंने जमीन किसी को दी और भारत वालों ने 3 हज़रात की पुलिस कब्जा करने आई कि ये जमीन हमें मिल गई है, तो हमारे आने वाले के मज़ारों ने आपकी तरह औरतों बच्चों के साथ पुलिस के सामने खड़े होकर का 1 इंच पर कब्जा नहीं करने देंगे। और फिर पुलिस को वापस जाना पड़ा और हमने पंजाब में लाहौर में इजलास किया गुजारी का पब्लिक सेक्टर के फार्मों का और किया कि शहबाज शरीफ और तुम्हारे जो साथ हमराही हैं, जो मंसूबा लेके आए हैं ज़राअत का, उसका भरपूर उसकी निजामत करेंगे। और हम बहावलपुर के अंदर भी, चूरस्तान के अंदर भी इन नहरों की खुदाई के खिलाफ मुकम्मल जिद्दोजहद करेंगे, उसको रोकने की भरपूर कोशिश करेंगे। क्योंकि ये हुक्मरान तबका इनको अभी सब याद नहीं है, जितना इन्होंने कालाबाग डैम बनाया है उतनी ही ये नहरें बना रहे हैं। जितना कालाबाग डैम बना उतनी ही नहरें बनाएंगे। जब एक सूबा बगावत पे उतर आए, इनका बाप भी नहरें नहीं बना सकता अगर ये पहली जारी रहेगी। ये जो ही बालक बालक पोरत जो गायन जी अख में कंडो आ, नंढड़े नंढड़े हथड़े में गाढ़ो गाढ़ो झंडो आ। ये असां उन्हनि ॾींहंनि जो गीत ॿुधंदा आहियूं जॾहिं असां नंढड़ा हुआसीं ऐं परीहं साहब जे प्रोग्रामनि में ही गीत ॻायो वेंदो हुयो ऐं मूं तॾहिं ॻाढ़नि झंडनि सां सखर खे झूमंदे ॾिठो आहे। मां सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक खे सखर जी जेकी क़यादत आहे ऐं सिंध जी पूरी क़यादत तस्वीर अथसि जो हुननि एॾनि माण्हुनि खे भेणनि खे सखर में कढी आयो आहे, सखर जी आवाम खे रोड ते कढियो आहे। आउं माण्हुनि जी ॻाल्हि कयां त पंजाब ऐं विफ़ाक़ सिंध सां हमेशह साझेदारी कई आहे। उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो दौर हुजे, चश्मा ऐं ज़ैनब केडार हुजे, लहरी केडार हुजे, कालाबाग डैम हुजे या ॿिया मंसूबा हुजनि, पंजाब ऐं विफ़ाक़ हमेशह सिंध जे हक़नि ते भाड़ो आयो आहे, हिकु फ़रेबी मकर कयो आहे। पंहिंजा दरिया विड़ी करे ऐं चयो त सिंध मां जॾहिं ॿोड़ी जूं तॾहिं चश्मा केडार मां पाणी कढियो वेंदो, पर अॼु उहो हर रोज़ पाणी उहे हले थो पियो ऐं सिंध खे बचत कयो थो वञे। ऐं हीअ जेकी रिथा आहे त सिंधू दरिया तां छॾे नाल कढिया वेंदा, सिंध खे बचत कयो वेंदो, सिंध जो बदीन ठठो कारूजार कराची उहो बचत थींदो। इन सां सिंध पुठिते थींदी, सिंध जो माण्हू सिंध जो हारी, सिंध जा बोड़ियत जेके मुतासिर थींदा, सिंध जी औरत मुतासिर थींदी, बाक़ी माण्हू मुतासिर थींदो। ऐं उन खां अलावा आउं चवंदसि सभ खां वधीक बलूचिस्तान मुतासिर थींदो त सिंध खे ऐं बलूचिस्तान खे हिन ऊंदाहीअ में सुठे ज़रदारी सां पंजाब मां फ़रिश्ता करे थो। छा तव्हां उनखे नामंज़ूर कयो था? असां सिंध में रहंदड़ सिंधियाणी तहरीक जे प्लेटफॉर्म तां, अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां सिंध में रहंदड़ सभिनी धुरियुनि खे जेके बि सिंध दोस्त धुरियूं आहिनि, अवामी तहरीक सां गॾिजनि हिन जदोजहद में। जिन पंजाब वारा असांजो पाणी रोके, सिंध
जो जियापो खसे रहिया आहिनि। सिंध खे अॻ में ई असांखे पाणी घटि थो मिले, 70% पाणी पंजाब ताईं थो वञे ऐं बाक़ी रहियल पाणी ते बि जेको आहे जोलिस्तान कैनाल ठाहे असांजी सिंध खे बंजर करनि पिया। सखर शहर जा वासियो, मुंहिंजा प्यारा भाइरो भेणो, हीउ रुॻो सिंध जो मसइलो न आहे पर पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे, ठीकु आहे न। सिंध पाकिस्तान जी मदर आहे, सिंध ई आहे जंहिं पाकिस्तान ठाहियो, सिंध ई आहे जंहिं पहिरीं करारदाद पाकिस्तान जी मंज़ूर कई। त तव्हां हुन सिंध खे छा गुज़िरियल 70 सालनि खां इहो तोहफ़ो ॾेई रहिया आहियो सिंध जे पाणी ते ॻाल्हि। पंजाब वारनि पंहिंजा दरिया जेके आहिनि उहे विकिणी छॾिया आहिनि, पंहिंजा दरिया उन्हनि पंहिंजे राजपुशी सां खपाए छॾिया। हाणे उहो असांजो जेको आहे पाणी खणनि था पिया, खपाइनि था पिया। त असांखे पहिरियों ई पंहिंजे हिसे खां घटि थो पाणी मिले ऐं बक़ाया जेको पाणी मिले थो त उहो असांजे जियापे जे लाइ नाकाफ़ी आहे। वरी बि हुन ते तव्हां कैनाल वॼो था, बैदल अक़वामी कानून जे तहत बि जेको आहे पहिरियों हक़ु पुछड़ी वारनि जो हूंदो आहे। त हे जेको आहे असांजे पाणी ते ठाड़ो हणी, राता हणी ऐं कैनाल ठाहिनि था, डेमू ठाहिनि था पिया, जेको असांखे कतई क़बूल न आहे, कतई क़बूल न आहे। ए काफ़ी ये तेरे पुरस्कार बंदे जिन्हें तूने बख्शा है शौक़े खुदाई, शैतान अबू जहल की अजमत की कसम के 100 बार गुलामी से बगावत से बेहतर। कम विराया विया आहिनि, असांजा शहर दहशतगर्दनि जे हवाले, असांजा ॻोठ वॾेरनि ऐं जागीरदारनि जे हवाले ऐं असांजा रोड जेके आहिनि धाड़ेलनि जे हवाले कया विया आहिनि। बचो दरिया, जेको दरिया बि असांखां खसियो थो वञे। पाकिस्तान जा जेके कर्ता धर्ता आहिनि उहे असांखे ॿुधाइनि त छा तव्हांखे नंढनि सुखनि जी ज़रूरत न आहे? अगरि न आहे त पोइ तव्हां ख़ुदि वधारे